मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी वियो आहियां। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम सिंध। रोज़ जीअं नेक तमन्नाऊं, नेक ख़्वाहिशूं ऐं तमामु घणियूं जेके आहिनि से ईअं खणी चऊं विशिस तव्हांजे लाइ खणी पहुता आहियूं। तव्हां रब करीम जी पनाह में हुजो, तव्हां जिथे बि हुजो ख़ैरनि सां हुजो ऐं ख़ुशहाली तव्हांजो मुक़दर हुजे, नसीब तव्हांजा भला थियनि, तव्हांजे अङणनि ते मेला हुजनि, जमाला हुजनि। सुबुह सुबुह जो पहर आहे ऐं अॼु ख़ैरनि सां भलारो ॾींहुं बि आहे, जुमतुल मुबारक जो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहं ते ख़ुशख़बरियूं बि तव्हां ताईं कुझु पहुचायूं न। ख़ुशख़बरी आहे त यकीन तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी। सोशल मीडिया जो ज़मानो आहे, हर माण्हू ॼाणे थो, पर जिन कल्ह खां वठी इंटरनेट यूज़ न आहे कई या बरसाति खां पोइ वरी इंटरनेट जो निज़ाम बि थोरो डावांडोल लॻो पियो हुयो। सो स्पीड इंटरनेट जी थोरी घटि हुई। जेकॾहिं तव्हां टी वी ॾिसो पिया, तव्हांखे हिकिड़ी ख़बर ॿी बि ॾियूं, उहा इहा आहे त हुकूमत लॉकडाउन मुकमल ख़तमु करण जो ऐलान करे छॾियो आहे ऐं कोरोना ते ज़ाब्तो अची वियो आहे। मुस्बत ख़बरूं इहे आहिनि त हाणे हर शइ खुलंदी। हाणे जेकी असांजा दोस्त चवंदा यार होटल बंदि लॻा पिया आहिनि, ॿाड़ाई लॻी पई आहे, मज़ो न आहे, काॾे वञूं, घरनि में वेठा आहियूं, उहे हाणे होटल ते वञी सघनि था, चांहि पी सघनि था, संगत सां असां तफ़री करे सघनि था। शादी हाल बि खुली विया आहिनि। फ़नकारनि जे लाइ बि ख़ुशख़बरी जी इहा ख़बर आहे ऐं फ़नकार तबिको असांजो तमामु घणो परेशान हुयो हिन सूरत हाल में त लॉकडाउन आहे, शादियूं नथियूं थियनि, शादी हाल बंदि आहिनि, महफ़िलूं बंदि आहिनि, त उन्हनि जे लाइ बि ख़ुशख़बरी आहे ऐं ट्रांसपोर्ट बि ओवरऑल खुली वई आहे। माना हाणे जेका सेप्टेंबर जो जेको महीनो ईंदो या 15 अगस्त खां पोइ 10 अगस्त खां पोइ जेके ॾींहं ईंदा, उन खां पोइ तव्हां हर शइ मामूल मूजिबि ॾिसंदा ऐं हुकूमत ॾाढो सुठो ऐलान कयो आहे इहो। ऐं कोरोना जी जेका सूरत हाल आहे उन ते ज़ाब्ते खां पोइ जेका स्टॉक एक्सचेंज जी सूरत हाल आहे उन में बि तमामु घणी तेज़ी अची वई आहे। असीं पंहिंजी मामूल वारी ज़िंदगी ॾांहुं वरी वरूं पिया, असीं मोटूं पिया। अलाह पाक जो वॾो शुक्र आहे, अलाह पाक जी वॾी महिरबानी आहे जो कोरोना जहिड़ी वबा खे पाण शिकस्त ॾेई थोरी अॻभराई इहा थी आहे जो पाण हाणे जेके ख़तरे वारी जेका घंटी वॼंदी हुई न हर हर रोज़ रोज़, उहा थोरी हाणे जेका आहे झकी थी वई आहे ऐं रब करीम असां तव्हांखे पनाह में रखियो आहे। ऐं काल्ह खां वठी तव्हां ॾिसो था त बरसाति बि तमामु घणी वसे पई, सिंजे ॿियनि इलाइक़नि में बि पई आहे, कराचीअ में बि पई आहे बरसाति। ऐं अॼु बि कराची में सख़्तु बरसाति जो इम्कानु आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त 100 मिलीमीटर बरसाति पइजी सघे थी। इन जे करे कल्ह बि मां तव्हांखे इहा ई ॻाल्हि कई हुई, अॼु बि चवां थो त एहतियात इंतिहाई लाज़मी आहे, पंहिंजी केयर कयो। हुकूमती जेकी इक़दामात आहिनि, हुकूमती जेकी तहरुक आहे उहो बि सरगर्म थी चुको आहे ऐं जेकी बि मुख़्तलिफ़ नाला आहिनि कराची में या रोडनि ते रस्तनि ते जेको पाणी बीहजी वियो आहे, वज़ीर आज़म बि हिदायत कई आहे ऐं साईं नासिर शाह साहिब इन ॾस में तमामु घणी अॻभराई कई आहे। ऐं बि सुबुह सुबुह जॾहिं प्रोग्राम जे लाइ अची रहियो हुउसि, सुबुह जो जॾहिं अखि खुली मुंहिंजी त मूं सोचियो पए त कराची जा रोड रस्ता बिल्कुलु ई पाणीअ में ॿुॾल हूंदा, ऐं ऑफिस पहुचंदुसि कीअं। पर जॾहिं मां हिते आयो आहियां त सची ॻाल्हि इहा आहे त कॾहिं कॾहिं हुकूमती कारकर्दगी जी साराह बि करणु घुरिजे। रोड रस्ता बिल्कुलु ठीकु हुया, माना जीअं अॻे हूंदा हुया उन जी बनस्बत हाणे कुझु बहितरी हुई ऐं पाण सेफ तरीक़े सां हिते पहुची वियासीं। सो अॼु बि बरसाति पवण जो इलाही इम्कानु आहे। मौसमियात खाते जो इहो बि चवणु आहे त बरसाति इहा आचर ॾिहाड़े ताईं हली सघे थी, आचर ॾिहाड़े ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति पइजी सघे थी। बरसाति जीअं पहिरियां पई, हीउ ॿियो स्पेल आहे बरसाति जो। बरसाति खे इंजॉय कयो, पर घणो बि इंजॉय न कजो जो तव्हां बीमार थी पओ ऐं वरी पोइ डॉक्टरनि सां मशवरो करण जी ज़रूरत पइजी वञे। सो अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। असांजी दुआ वरी हिकु भेरो ॿीहर तव्हांजे लाइ। ऐं अॼु बि असां ॾाढो सुहिणो प्रोग्राम खणी आया आहियूं। अॼु बि असांजे प्रोग्राम जी तरतीब ॾाढी भली आहे ऐं अॼु असां वटि मुज़ जेकी महिमान आहिनि उन्हनि सां मिली करे तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी, तव्हांजी दिलि बाग बहार थी वेंदी, नोबना थी वेंदो। ऐं अॼु असां ख़ासि तौर ते उन्हनि शख़्सियतुनि खे दावत ॾिनी आहे जेकी शख़्सियतूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजी ख़िदमत कनि थियूं, आवाम जी ख़िदमत कनि थियूं ऐं तव्हांजी दिलनि में घर करे वियूं आहिनि। अॼु असां ॻाल्हाईंदासीं हिकु त सरदारी सिस्टम छा आहे ऐं अॼु असां ॻाल्हाईंदासीं त नेकी ऐं भलाईअ जा कम करण जो जज़्बो कीअं ईंदो आहे ऐं कीअं अचणु घुरिजे ऐं नेकी भलाई वारा माण्हू थो घटि थी विया आहिनि, घटिताई उन्हनि में छो अची वई आहे। सो सभ खां पहिरियां आउं जंहिं महिमान शख़्सियत जो तव्हां सां तारुफ़ करायां थो, पाण जेको आहे सो संजराणी कबीले जो सरदार बि आहे ऐं तमामु हॾ ॾोखी माण्हू बि आहे, हमदर्द माण्हू बि आहे। लॉकडाउन वारी जेका सूरत हाल हुई ऐं जॾहिं सभई माण्हू पंहिंजी पंहिंजी परेशानी में मुब्तला हुया ऐं सफ़ेद पोश माण्हू तमामु घणा मुफ़लिसीअ वारी ज़िंदगी घारनि पिया, त उन सूरत हाल में बि असांजे उन साथी, असांजे उन मोतबर शख़्सियत उन जी तमामु घणी हेल्प कई, उन्हनि खे पंहिंजो सम्झो ऐं हूअं बि जिते जिते हू सम्झंदा आहिनि त मूंखे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे उते पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि ऐं उहे मसइला, उहे मामला निबेरण जी कोशिशि कंदा आहिनि। सो कॾहिं कॾहिं
कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त पाण सरदारनि खे थोरो सम्झंदा आहियूं त यार सरदार हूंदो त माना इहो थोरो ॾिंगो हूंदो, पर हीउ ॾाढो नफ़ीस माण्हू आहे। ऐं मां जॾहिं स्टूडियोस में पहुतुसि त मुर्क हुनजे चहिरे ते हुई, मां बि खिली पियुसि। पाण रिटायर्ड SSP बि आहिनि, सो असीं भलीकार चऊं था सरदार नूरुद्दीन ख़ान संजराणी साहिब खे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? साईं ख़ुशि। साईं वॾी महिरबानी। अल्लाह साईं जो वॾो करम आहे। तव्हां ॿुधायो ॻोठ राजनी सभु ख़ैरु? अल्लाह जा करम, मालिक जा करम आहिनि। वॾी महिरबानी। तव्हां असांजे प्रोग्राम में कचहरी पाण कयूं पिया, ऐं असांजे प्रोग्राम में जेका ॿी महिमान शख़्सियत आहे उहा कंहिं बि तारीफ़ जी मुहताज न आहे। दिलनि में घरु करे वई आहे उहा शख़्सियत, उनजो आवाज़ ऐं उनजो अंदाज़ हर माण्हू उनखे ॿुधे थो, उनखे चाहे थो। उनजा जेकी बि नवां गाना मार्केट में ईंदा आहिनि उहे USB में बि वठी था वठनि माण्हू, ऐं पंहिंजे मोबाइल्स में बि घणो करे रखंदा आहिनि। ऐं उनजा अॼुकल्ह जेकी कलाम अचनि पिया उहे त ॾाढा फेमस थियनि पिया। ओ सुहिणा लॻदे अली वाला, ऐं उनजो हिकिड़ो ॿियो मशहूरु कलाम आहे जेको हर फ़नकार ॻाए थो। पहिरियां उन फ़नकार बि ॻायो आहे, सो उहो कलाम ख़बर अथव कहिड़ो आहे? उहो कलाम आहे ओ ये मेला नसीबनि जा, ओ ये मेला नसीबनि जा। अॼुकल्ह त वरी हिकिड़ो ॿियो कलाम ॾाढो मशहूरु आहे टिकटॉक ते, ओ मैडम टिकटॉक वारी। सो असां बग़ैर कंहिं देरि जे तव्हांखे मिलायूं था तुफ़ैल ख़ान संजराणी साहिब सां। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वॾी महिरबानी, लख थोरा सफ़ा मज़े में मौजनि में, लख थोरा तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो ऐं बरसाति जी मुंद में पहुता आहियो। असांखे उमेद न हुई मतां असां पहुची वियूं त महिमान न पहुचनि। सुबुह वारो जेको पहर आहे उहो ॾाढो असां ॾिसण जे लाइ ॾुखियो आहे, ऐं वैसे बि चवंदा आहिनि त सुबुह वारे पहर में उथण सां इंसान जो सॼो ॾींहुं ताज़गी सां गुज़रंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। पर हाणे दुनिया जो एटमॉस्फेयर चेंज, पर वरी फ़नकार राति जो महफ़िल कनि, माना सुम्हनि सुबुह जो त उथनि वरी कीअं? सॼी राति महफ़िल में गुज़री वेंदी आहे। लख थोरा तव्हांजा। असां सां गॾु असांजे घर भाती जो हिसो बि आहे, ऐं असांजो घर भाती उस्ताद मोहरम नाज़ बि असां सां गॾु आहे, ऐं अॼु बि पंहिंजे आङुरियुनि जी जलवागिरी ॾेखारींदो। साईं वॾी महिरबानी, तव्हां बि असांजे प्रोग्राम में साथ ॾींदा आहियो। साईं नूरुद्दीन साहिबु, सभ खां पहिरियां त इहो ॿुधायो त लॉकडाउन में जिते हर शइ बंदि हुई, सूरत हाल ॾाढी संगीन हुई, त सरदारी सिस्टम में बंदि हुयो या उहो हले पियो, फ़ैसिला हलनि पिया? लॉकडाउन में त उहो त हाणे हिकिड़ो वर्ल्ड लेवल ते हिकिड़ो इशू हुयो, उन ते त नथा ॻाल्हाए सघूं। हा हा। लेकिन हाणे इंसानियत, इंसान त साह खणे थो, सिलसिलो त इहो बंदि नथो थी सघे। हा बिल्कुलु बिल्कुलु। मसइला मामला इहे हलंदा पिया। नेकी ऐं बदी त इंसान सां गॾु हले थी पई, त इहे सिलसिला बंदि न थींदा आहिनि। लॉकडाउन हुजे या कुझु बि हुजे, फ़ैसिला बि थींदा रहिया, समाजी कम बि थींदा रहिया। सही सही। ज़ाहिर आहे हिकिड़े SOPs मुताबिक़ जेका गवर्नमेंट जी SOPs हुई उन ते अमल कंदे हुए थोरो घणो एहतियात बि ज़रूरी हो। सो लेकिन बदहयाती तमामु घणी थी आहे, अलाह साईं करम कयो आहे, मतिलबु पुरान थी वियो। माण्हुनि जो असांखे दोस्त वरी चवंदा हुआ त इहे तव्हां छा था कयो? माण्हुनि सां गॾु मिलो जुलो था, बाबा आवाम जा, असां आवाम जी प्रॉपर्टी हो त आवाम सां त मिलंदासीं न। हा सही आहे। आवाम खां परे नथो रही सघे, हुन खां रही नथा सघूं असां, हू असां खां नथा रही सघनि, असां हुननि खां था रही सघूं। सही सही सही। सो इहे सिलसिला हलंदा रहिया। मतिलबु इहो जेको चङाई वारो कमु आहे इनखे त स्टॉप करे नथा सघूं। चङाई कईसीं त रब करीम चङाई करे करम कयो आहे, बसि अल्लाह जो करम आहे। पर सदा इहो बि ईअं थियो, मां त ईअं पियो ॾिठो त जिन वरी घणो एहतियात बि कयो, जेकी कंहिंसां मिलिया ई न, जेकी बंदि कमरनि में रहिया, जेकी माना पंहिंजो पाण खे हर हर माना हथ बि धोईंदा रहिया, पाण वेंझंदा बि रहिया, वरी बीमार बि उहे थिया हुआ घणा। इहो बि हा न साईं, त बिल्कुलु असां मिलंदा रहियासीं, भाकुर पाईंदा रहियासीं। बिल्कुलु बिल्कुलु आहे। ऐं चवंदा आहिनि त हौसलो हिमत अहिड़ी शइ आहे जंहिंसां इंसान वॾे में वॾी जंग खटी सघे। सही सही सही। कंहिं ॾाहे चयो आहे त कुझु जंगूं तलवारनि सां, कुझु इरादनि सां खटिबियूं आहिनि, ऐं जिन्हनि माण्हुनि पंहिंजनि इरादनि सां उन्हनि इलाइक़नि में ॾिसो न, इन लॉकडाउन दौरान जीअं सरदार साहिबु चवनि था, लॉकडाउन दौरान हो हिकिड़ो नंढड़ी एडवर्टाइज़ मूं कंहिं TV चैनल तां ॾिठी त चई फलाणो छोकिरो आहे, उनखे कोरोना थी वियो आहे, हाणे हीअं कर पंहिंजा घर दरवाज़ा बंदि कयूं था, हिनखे असां परायवर वारे फ्लैट ते शिफ्ट करे छॾियो आहे, हाणे ओॾे पाण कोन हलंदासीं। त हा माई 3 कोप चांहि जा ठाहे, चए थी 3 कोप छो? चए असां हुन माण्हू खां अलहदगी इख़्तियार कई आहे, हुनखे छॾे न आहे ॾियणो। छॾे ॾियण जो मतिलबु आहे त हुनखे ज़हनी टॉर्चर बि थी वञे त हाणे मुंहिंजा घर जा भाती मुंहिंजे वेझे न ईंदा, मुंहिंजा कुलीग, मुंहिंजा हमदर्द माण्हू जेके आहिनि उहे सफ़ा मुंहिंजे वेझे न ईंदा। ईअं न आहे। अलाह पाक हर दौर जे अंदरि कंहिं न कंहिं तरीक़े सां इंसान में हौसलो रखियो आहे। त तूफ़ान हूंदो आहे त के माण्हू तूफ़ान जे बरक्स हलंदा आहिनि, त जंहिं पासे तूफ़ान वञे त इन पासे ॾे किथे लिको, के तूफ़ान जे साम्हूं बीहंदा आहिनि। जेके माण्हू तूफ़ान जे साम्हूं बीहंदा आहिनि बहादुर माण्हू आहिनि,
ऐं उन्हनि मुश्किल वक़्तनि में उहे माण्हू अची करे उन्हनि माण्हुनि सां ॾोखी थियनि था, माण्हुनि खे मानियूं पुॼायूं थो। कोरोना जे सख़्तु लॉकडाउन सही इन ते वधीक तफ़सीली कचहरी कयूं था। तूफ़ान जी ॻाल्हि कई त तेरे ब्रेक जो तूफ़ान बि ईंदो आहे। सो नंढड़ी साईं जो वक़्तु थियो आहे। सरदार नूरुद्दीन ख़ान संजराणी साहिबु ऐं माशाल्लाह असांजो प्यारो रागी तुफ़ैल ख़ान संजराणी साहिबु असां सां गॾु आहे। कचहरी अॼु ॾाढी ज़बरदस्त थींदी। तव्हां असां सां जुड़ियल रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में एक भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ख़ुशामदी, तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो तव्हां असां सां जुड़ियल आहियो ऐं तव्हां को बि ॿियो चैनल नाहे वठायो। असांजो प्यारो चैनल सिंध TV ॾिसो पिया। असां वटि बि चांहि पहुची चुकी आहे ऐं मींहुं होगीअ जी मुंद आहे। चांहि जेकॾहिं तव्हां बि पीओ था त इन चांहि सां गॾु तव्हांखे हिकिड़ो ॿियो सुठो कमु ॿुधायूं था। उहो कमु इहो आहे त सुठो कलाम तव्हां ॿुधो ऐं उहो सुठो कलाम ॿुधाइण जे लाइ असां सां अॼु मोज़िज़ असांजो सिंध जो सुठो रागी तुफ़ैल ख़ान संजराणी असां सां गॾु आहे। साईं नूरुद्दीन संजराणी साहिबु, जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे ऐं पाण चांहि खे इंजॉय कयूं ऐं साईं तुफ़ैल खां कलाम ॿुधूं। साईं मुंहिंजी ज़िंदगी जो अॼु वॾो इंटरव्यू आहे इहो। साईं तव्हां पाण सरदार साहिब गॾु महबूब साईं सरदार साहिब असां सां गॾु वेठा आहिनि। त छोजो असांजा ईअं त कचहरियूं ऐं अहिड़ा मौक़ा खोड़ थिया आहिनि जिन्हनि में असीं सरदार साहिब सां किथे वेंदा आहियूं, कचहरियूं थींदियूं, राग विराग जी बि महफ़िलूं थींदियूं। तुफ़ैल ख़ान जो हिकिड़ो वाक़ियो मां विच में ॻाल्हायांसि, यादि कयां थो 97 में, इहो यादगार वाक़ियो आहे। 97 में बिल्कुलु बिल्कुलु कैसेट ठाहे खणी आयो मूं वटि। अच्छा, नओं नओं जॾहिं तुफ़ैल ख़ान ने फील्ड में जो हा माना पहिरियों एल्बम हिकिड़ी ख़ुशी फनकार खे मुंहिंजो एल्बम अची वियो शौक़ु त हिनखे बचपन खां ई हो। ऐं मतिलबु त की CD कैसेट ठाहे, 1 कलाक जी कैसेट ठाहे आयो। हिन जो वॾो ब्लाज़र मूंसां गॾु हुयो हुन वक़्तु, शफ़ी महमद। मां हुन वक़्तु हुयुसि माचकोट ते। अच्छा अच्छा, 97 जी ॻाल्हि आहे। सही सही, हाज़िर सर्विस हुयो तव्हां हुन में। तुफ़ैल जान खणी आयो मूं वटि, चई साईं हे मां कैसेट ठाही आहे। भई भला वे गाॾी में त पोइ इन जे राउंड बि हणूं था त तुंहिंजी कैसेट बि ॿुधूं था। कैसेट पूरी ॿुधी करे मां मोटी आयासीं। मूं चयो थोरी अञा तोखे तकलीफ़ करणी पवंदी, अञा रियाज़ जी ज़रूरत आहे। अञा रियाज़ जी ज़रूरत आहे, तूं अञा रियाज़ कर, पोइ कैसेट खणी अचजांइ, पोइ इंशाअल्लाह तुंहिंजी कामयाबी आहे। हाणे माना कीअं था पायोसि रियाज़ करे, हाणे परफेक्ट थी वियो। माशाअल्लाह हाणे परफेक्ट आहे, परफेक्ट आहे। रियाज़ त अहिड़ी शइ आहे जो कलाकार जे आख़िरी साह जी कड़ी ते हुजणु खपे रियाज़ जेका आहे। ऐं असां म्यूज़िक जी दुनिया जा जेके माण्हू आहियूं उन्हनि जी रियाज़त लफ़्ज़नि जी बि हूंदी आहे। सही सही सही, छो जो जॾहिं असीं ॻाल्हाईंदा आहियूं, कलाकार ख़ासि करे ॻाल्हाईंदा आहियूं त माण्हू असांखे ॻाल्हाइण मां बि अंदाज़ो कंदा आहिनि त हिन जी आवाज़ में बि को तरन्नम हूंदो। सही 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 सही, ऐं उहो तरन्नम जेको आहे उहो लफ़्ज़नि में बि ईंदो आहे, गुफ़्तगू में बि ईंदो आहे, इज़हार ख़्याल में बि ईंदो आहे। सही सही, तव्हां तमामु सुठा राइटर आहियो ऐं तमामु सुठो लिखंदा आहियो, तमामु सुठो। असल में उन जो जेको अंदाज़े में आहे, कलाम कोई बि असां वटि अचे थो या कोई कलाम असीं सेलेक्ट कयूं था त उनजे अंदाज़े बयां जो सभ खां वॾो ख़्यालु करिणो। सही सही सही, मूंखे कॾहिं ॾाहे जो हिकिड़ो शेर यादि अचे थो, जे ग़ज़ल में बंदोशो अल्फाज़ ही नहीं काफ़ी, जिगर का खून भी चाहिए कुछ असर के लिए। वाह वाह वाह, छो जो तमामु सुठी पोइट्री जॾहिं के कलाकार वटि ईंदी आहे त पोइ हाणे निभाव जो टाइम हूंदो आहे। सही, जीअं लिखियल लफ़्ज़, उन जी ज़ेरो ज़बर, उन जी तर्जुमानी, तलफ़ुज़ जो मेलोडी, वरी मेलोडी खां पोइ आवाज़ खां पोइ राग जी ऐं रागणी जी सिलेक्शन करे उन हिकिड़े 5 मिंटनि जे आइटम खे उनखे मुकमल तरीक़े सां जॾहिं आर्टिस्ट ॾिए थो पब्लिक वटि, जॾहिं उनखे पोइ इमोट जो इंतज़ारु करे थो त माण्हू उनखे केतिरो एप्रिशिएट। सही सही, छो जो ही म्यूज़िक जी दुनिया जेका आहे, सुरनि जी दुनिया आहे ऐं ॾाढी कोमल, हिन में तीवर सुर बि आहिनि। हा, तीवर मतिलबु उहे सख़्तु अहिड़ा ॾाढा सुर हूंदा आहिनि जेके म्यूज़िक जी दुनिया जे अंदरि ॾाहनि खे बि होशियारी ॾियारींदा आहिनि। कोमल सुर जेके जीअं महबूब ऐं उहो चवंदा आहिनि त माहीवाल जे साम्हूं केदो हुयो जेको हुनजो अगेंस्ट हुयो, त ईअं ई आहे इन्हनि सुरनि जी दुनिया। तंहिंजे करे त कंहिं शाइर चयो आहे न त अंदाज़े बयां रंग बदल देता है, वरना दुनिया में कोई बात नई बात नहीं, सभु साॻियो माना सिस्टम आहे, पर हर कंहिंजो अंदाज़ पंहिंजो निरालो आहे। सो हाणे तव्हांजो अंदाज़ ॿुधण जी दिलि चए थी। बिल्कुलु बिल्कुलु, सरदार साहिब वेठो आहे, इंशाअल्लाह सरदार साहिब जेका हाज़िरीन बि ॾिसनि था ऐं नाज़रीन बि ॾिसनि था। बिल्कुलु
हक मवाली झोली झोली न कर खाली दूल्हा पंहिंजे दर तां दामन लगिया मौला मैं तो तेरी मस्तों मस्त कलंदर मैं तो तेरी तू है सखी लजपाल जी सेवानी लाल मैं तो तेरी मैं तो तेरी दामन लगिया मौला मैं तो तेरी मस्तों मस्त कलंदर सोहना शाह सेवानी झूले लाल कलंदर मैं तो तेरी चवन वे ईदे चवन आओ तो के विंदे चवन वे छदे सारो दे अंगणे अच जे तुन जे भर भर दे दाए जा साकी मस्त मुदाम भर भर दे दाए जा मस्त मस्त मुदाम साकी मस्त मुदाम भर भर दे दाए जाम मस्तो मस्त मुदाम खाली खाली नटाल जी सेवानी लाल खाली खाली नटाल जी सेवानी लाल मैं तो तेरिया मैं तो तेरिया दामन लगिया मौला मैं तो तेरिया मस्तों मस्त कलंदर सोहना शाह सेवानी झूले लाल कलंदर मैं तो तेरी एक दिहाड़े मुर्शिद साहब इश्क दी फाड़ी नाम दिल दी तख्ती उते लिख चाहत कनू चाड़ी सचल इश्क बुढ़ा न थीवे भावे चिटड़ी हो विसदारी किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख अखियां किथा जालनिया सुभान अल्लाह मां अजमल का सुभान अल्लाह मां अकमल का मां अकमल का मां अजमल का किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना इस सूरत नू मैं जाना के जाने जहान आका इस सूरत नू मैं जाना के जाने जहान आका सच्चा आका ते रब दी
किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना दम दम अली 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 मो। वाह साईं वाह वाह साईं वाह मज़ो अची वियो इहो त साईं तुफ़ैल ख़ान सुंजराणी हिकु कलाम में ॿ कलाम मज़ो अची वियो नी हा हासिल बिल्कुलु आहे असल में छा आहे जो लफ़्ज़नि जी म्यूज़िक जी दुनिया में असुल ई आहे त कंहिं मरहूम जलाल चांदी साहिब खां पुछा कयो त साईं तव्हां पढ़ियल लिखियल बि माशाअल्लाह न आहियो ऐं कलाम जी तव्हां वटि एॾी थी एॾा कलाम चई मूंखे वाहिद फ़नकार चई मूंखे 5000 कलाम यादि न ऐं उन्हनि 5000 कलामनि में अगरि कोई माण्हू मुंहिंजी महफ़िल में अची वेहे त मां ॿियो बैत न दोहराईंदुसि वरी ॿियो बैत चवंदुसि ऐं बग़ैर के ऐं इहा जेका आहे आर्टिस्ट जी सभ खां वॾी पुख़्तगी आहे मां उहो सदर ई चयो त तव्हां वाहिद आर्टिस्ट मां ॾिठो आहे हिन अॼोके माहौल में तव्हां वटि डायरी न हूंदी आहे मां न खणंदो आहियां कोशिशि कंदा आहियूं उहा जेका आर्टिस्ट आहिनि सही सही उन्हनि खे अच्छा यादि करण सां पोइ वरी इहा तमामु घणी ताक़त मिलंदी आहे त उन परफॉर्मेंस सुठी करे सघे सही 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 ॾिसी करे याददाश्त सां परफॉर्मेंस करे थो त उन में वधीक निखार थिए थो हा यादि कर सही सही तव्हां भला कॾहिं सरदारी निज़ाम में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे फ़ैसिलो पढ़ी ॿुधाईंदा आहियो या यादि करे ॿुधाईंदा आहियो फ़ैसिलो त असल त फ़ैसिलो अलाह जी अमानत आहे असांजे निज़ाम में बि काफ़ी कमी कोताहियूं त घणियूं आहिनि असांजा कुझु ॿाहिरि सरदार अहिड़ा बि आहिनि जेके पैसा वठी बि फ़ैसिला कंदा अच्छा अच्छा सही 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 माना हिकु धुर थी वेंदा आहिनि गुनाहगार दुनिया आहे हिन में हले थो पियो लेकिन मुंहिंजो पंहिंजो मंशूर आहे हिकिड़ो त फ़ैसिलो जेका हूंदी आहे उहा अलाह जी अमानत आहे ऐं ॿिनि धुरनि खे पाण में ठाहिणु असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ॿ मुस्लमान भाइरनि खे ठाहिण बि वॾो सवाबु आहे उनजा सवाब जा त घणेई क़िस्म आहिनि सही सही त ॿ धुरियूं पाण में अगरि खीर खंड थी वञनि थो असांजे मार्फत इहो वॾो अजुर आहे लेकिन फ़ैसिले में अमानत में अगरि ख़यानत करे सही सही त दुनिया जो गुनाहगार अलॻि आहे इंसान जो गुनाहगार अलॻि आहे अलाह वटि गुनाह अलॻि आहे सही 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 मूं वटि मयार जेको फ़ैसिले जो हूंदो आहे उहो इहो ई आहे की अलाह जी अमानत आहे उन में खोट न हुजणु खपे सही सही भले हुन में हिकु तरफ़ मुंहिंजी का औलाद हुजे त ॿिए तरफ़ मुंहिंजो को क़ौम वारो हुजे त हुन में अदालत करणु खपे सिफ़ारिशूं त ईंदियूं हूंदियूं असांजे वरी बलोची सिस्टम में जेको आहे न अॼुकल्ह जेके रईस थी पिया आहिनि घणा नंबर 1 नंबर 2 वरी उन्हनि में वरी उहे वकील थिया अच्छा 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 त बाबा हेतिरा पैसा ॾियो त मां सरदार खे पैसो खटाए ॾियां अच्छा अच्छा माना इहो माना इहो सिस्टम हले थो पियो माना अॼुकल्ह हाणोके दौर में इलाही फैसला क़ाइदा त मुमदिल जना थो करे हाणे इहो सिस्टम घणो ई आहे सरदारनि वटि बि वञनि था लेकिन मूं वटि इहो सिस्टम कोन हलंदो आहे मां अलाह खे ॾिसंदो आहियां अलाह तूं उहो फ़ैसिलो कराए जेका अदालत वारो हुजे जेको तूं पसंदि करे सही 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 हुन में न को रिश्वत हलंदी आहे न सिफ़ारिश हलंदी आहे असल में छा जो मुनसिब जी हैसियत सां या परेशान कुन हाल माण्हू असां सरदार साहिबनि सां गॾु विया आहियूं फ़ैसिलनि ते काफ़ी जिरगनि में वेठा आहियूं ऐं वरी जिथे न वञी सघंदा आहियूं उतां जी रिपोर्टेशन मिलंदी आहे सभ खां वॾी ॻाल्हि आहे त कंहिं जिरगे में वेही करे उन्हनि मज़लूम माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधी करे छो जो इंसाफ़ जो तराज़ो अलाह पाक अहिड़ो रखियो आहे त उन में इंसाफ़ ॿिनि क़िस्मनि जा थींदा हिकु तव्हां दुनिया में कंदो हिकु इंसाफ़ आउं उते कंदुसि सही वताए फ़क़ीर जेके नंढे वताए फ़क़ीर खे कंहिं चयो साईं मिठाई जो दॿो आहे इहो मूंखे विराए ॾियो हुन चयो त तूं ख़ुशि आहीं तूं विराए चइसि त अलाह वारा आहियो ऐं तव्हां अलाह जे साम्हूं तव्हांजो तमामु घणो रंग आहे त तव्हां विरायो हुन चयोसि असां विराईंदासीं तूं ॾचे में पइजी वेंदे सही चईंसि उहो कीअं चए असां ॿ तरीक़े सां विराईंदा आहियूं अलाह वारो तरीक़ो हिकिड़ो इंसान वारो तरीक़ो हुन ख़ुशि थी अचो अलाह वारे तरीक़े सां विरायो जॾहिं अलाह वारे तरीक़े सां विराइणु शुरू कयो त कंहिंखे थोरी ॾिनई कंहिंखे घणी ॾिनई जंहिंखे घणी मिली वाह वाह वतायो कयो जंहिंखे थोरी मिली त जंहिं मिठाई वारो उनखे बि हिकिड़ी गार ॾिनी त हिकिड़ी गार उनखे बि छॾी ईअं कॾहिं मामलात ख़राब थी विया त उन मिठाई बंदि कराई त वताए फ़क़ीर खां पुछा कई चए इहो सिलसिलो कीअं चए अलाह जी ज़ात आहे उन वटि इंसाफ़ आहे थोरो हिन दुनिया में या कंहिंखे घणो इहो नवाज़ण जो सिलसिलो आहे चए भला इंसान वारो त हुन मिठाई खणी बंदि कई खणी भॻो त वताए खे झले भला ॾे ख़बर विराए ई न चए इंसान विराईंदो न आहे
अलाह विराईंदो आहे, खणी थोरो ॾे या घणो ॾे उहो विराईंदो आहे। इंसाफ़ बि विराई आहे, विरासत आहे। अगरि जेकॾहिं सुठनि माण्हुनि वटि इंसाफ़ जी खोजना करण जे लाइ माण्हू अचनि था, बाक़ाइदे सरदार साहिब जिन खे ख़बर आहे त सरदारी निज़ाम में इहो थींदो आहे त बाक़ाइदे माण्हुनि खां पुछा कयो वेंदो आहे त बाबा तव्हां कहिड़नि माण्हुनि वटि चाहियो था त असां फ़ैसिलो कयूं। सही सही, वरी सरदार जो हिकिड़ो नालो बि थी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं सुठो जेकॾहिं फ़ैसिलो थिए थो त माण्हू वरी चाहिनि था साईं उन वटि फ़ैसिलो रखाए। हा बिल्कुलु आहे, ईअं थिए थो, हिकिड़ो इमेज सुठो बरक़रार रहे थो जेकॾहिं तव्हां सुठो फ़ैसिलो ॾियो था। तव्हां कोर्टनि में ॾिठो हूंदो न त वकीलनि जा जजनि सां तालुकात हूंदा आहिनि। हा 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 बिल्कुलु। मुंहिंजी फीस एतिरी थी ऐं जज जी फीस एतिरी थी। त हिते बि असां वटि निज़ाम में बि अहिड़ो ई निज़ाम हले थो जंहिंमें उहे ॻाल्हाईंदा आहिनि त फलाणे सरदार ॾे हलो, हुनजी फीस एतिरी थी, मुंहिंजी फीस एतिरी थी। अच्छा अच्छा, इहो सिस्टम जी आहे, पर अलाह तबारक व तआला खे दुआ आहे की असां मुंहिंजे हथां त घटि में घटि अहिड़ो कमु न थिए ऐं मुंहिंजे भाइरनि खां बि न थिए, छो जो कंहिं मज़लूम खे अगरि इंसाफ़ नथो मिले त ख़ुदा वटि त आहे न। सही सही सही, पर सरदार साहिब जंहिंजे हक़ में फ़ैसिलो आयो उहो त जीअं तोफ़ैल ख़ान संजराणी साहिब चयो त उहो त ॾाढो ख़ुशि थी वियो, पर जंहिंजे हक़ में न आयो त उहे त तव्हां सां इख़्तिलाफ़ बि रखंदा, अॻिते हली करे तव्हांखे सुठो बि न सम्झंदा, पोइ उनखे कीअं फेस कंदा? न न अहिड़ी ॻाल्हि न आहे। हा उहो बि सम्झे थो न, अदालत वारो कोर्ट वारो फ़ैसिलो ऐं सरदारी फ़ैसिले में फ़र्क़ु हूंदो आहे। अच्छा, कोर्ट में कूड़ ॻाल्हायो वेंदो आहे, कूड़ा कसम बि खणी करे ॻाल्हायो वेंदो आहे। सरदारी निज़ाम में राजूड़ा फ़ैसिला हूंदा आहिनि न, राजूड़े में कूड़ ज़ाहिर थी पवंदो आहे, कूड़ जे मथां ॿिया गवाह पइजी वेंदो त कूड़ थो ॻाल्हाए। अच्छा अच्छा अच्छा, उहो कूड़ ज़ाहिर थी पवंदो आहे, कचहरी में उहो कूड़ो थी वेंदो आहे, तॾहिं हुनजे मथां ॾोह ॾंढ पवंदो आहे। अच्छा अच्छा, सही, जॾहिं ॾोह ॾंढ हुनखे कचहरी में ॾोह साबित थींदो आहे पोइ पवंदो आहे, पोइ हू शर्मसारी बि छा कंदो या कावड़ छा कंदो, हुनखे ख़बर आहे त मां ॾोहारियां, हुते मञंदो हे मां ॾोह ॾियण लाइ तयारु आहियां। अच्छा अच्छा, छो जो ॾोह साबित थी वियो न, सही सही सही, तो ॾंढ ॾोह ॾींदो। हा जेको आहे राज्यनि में जेको हिसाब किताब सिस्टम आहे, हर कंहिंजो हर क़ौम हर राज्य में पंहिंजा पंहिंजा सिस्टम आहिनि। सही सही सही, हिन जा जेको ॾंढ ॾोह जा बि हिकिड़ा मयार रखियल आहिनि, सही सही सही, त हर हिक में आहिनि, सजराणियुनि में आहिनि, हर क़ौम में आहिनि जेके। सरदार साहिब सोशल माण्हू बि आहिनि साईं ॾाढा, हा हा हा, ऐं असांजा बि के मसइला जॾहिं SSP साहिब जी सीट हुया त पोइ असां फ़नकार रस्तनि में रोडनि ते किथे किथे असांजा ॿाहिरि पुलिस वारा असां चवंदा बाबा सरदार साहिब जा ख़ादिम हो, असांजा राजन सभई माशाअल्लाह उहे सुठे माण्हू यार माण्हू आहे बि सही। ऐं वरी असां आर्टिस्ट माण्हू आहियूं, हिकिड़ो दफ़ो मूंखे रोकियो पुलिस राति जे टाइम ते, रात के टाइम में तो आर्टिस्ट उजागर में हूंदा हो, अलाए काॾो आया मूंखे पूछे आप क्या करते हो, बोला मैं गाने वाला हूँ। चलो गाना सुनाओ। मुझे जाहिर गाल तो अगर आप गाने वाले हो तो गाना सुनाओ, हमें कैसे पता चले कि आप गाने वाले हो। हाँ सही, वो गायो, ये कौन है, ढोलक बजाता है। ढोलक कहाँ है, गाड़ी में निकालो, बजा के ढोलक बजाओ। 5 मिनट में मैं फिल्म भी थी गई, वो खुश भी थी वाला वो गोर पई उन्हनि जो कमाए तो जो असांखे ॾेई वञो। सही, मैंने तजुर्बो भलो कयो अथऊं त जेकॾहिं सच में रागी राग ॻायो वॾो कमु आहे। सच जी परख पिया कनि, सच ॻाल्हाए बुरो ॻाल्हाए। पुलिस ऑफिसरी वारो ज़मानो मिस कयो पिया, उहो बि उन में बि मां पंहिंजे असूल सां नौकरी कई हिकिड़ो माना जेको आहे लय हिकिड़ो दाबो मतिलबु त अलाह जो करम आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह के इज़त सां जेको पंहिंजो पीरियड पूरो कयो अथसि ऐं कंहिंजे साम्हूं झुकियासीं कोन, कहिड़ो बि हुजे, वज़ीर हुजे, MP हुजे, MNA हुजे। पंहिंजी मुदत पूरी कयो या अॻ में रिटायर मुदत पूरी करे सही कईसीं। माशाल्लाह, ये लॻो नथा, ये माना ये मुदत पूरी करण वारा लॻो नथा, माना नौजवान लॻा पिया। इज़त सां हर शइ कई आहे, इज़त सां नौकिरी बि कई आहे। अच्छा, चवंदा आहिनि जे शेर जी गिदड़ जी 100 साल ज़िंदगी, शेर जी हिकिड़ी ज़िंदगी, ज़िंदगी जेका बहितर आहे, असां उहे नौकिरी कईसीं। सही सही सही, त भले महीनो हिकिड़ो किथे रहूं या 4 महीना रहूं या 5 महीना रहूं, सही सही, लेकिन गजगोड़ सां रहियासीं। सही सही सही, शुक्र अल्हम्दुलिल्लाह ऐं इंसाफ़ सां रहियासीं। कंहिंसां बेगुनाह सां ज्यादती कोन कईसीं, गुनाहगार खे छॾियोसीं कोन कंहिंजी सिफारिश ते, सही सही, ऐं बेगुनाह खे कंहिंजी सिफारिश ते ॿधोसीं कोन। सही सही, टफ माना इलाइक़ा बि मिलिया हूंदा, शहर मिलिया हूंदा जिते तमामु घणी दहशतगर्दनि सां, धाड़ेलनि सां, हर शइ कया आहिनि, तमामु घणा वाक़ियात आहिनि। उहो त हाणे इनकाउंटर बि खोड़ थिया आहिनि दहशतगर्दनि सां, हर एजेंसी में रहियासीं, इहो सभु कमु कयासीं, एजेंसियूं में रहियासीं, CID CIA। अच्छा अच्छा अच्छा, कराची पूरी जी घिटी घिटी जी ख़बर आहे, गली गली जी ख़बर आहे। सही सही सही, पूरो सिंध, शुक्र अल्हम्दुलिल्लाह पूरे सिंध जा जेके असांजा अफ़सरान आहिनि या मुलाज़िमान आहिनि, उन वटि इज़त बि आहे, छो जो असां
सुठो वक़्तु गुज़ारियो आहे, इज़त वारो उन्हनि सां वक़्तु गुज़ारियो आहे। सही सही सही। उन्हनि जी जिथे बि मुंहिंजो नालो खणंदा आहिनि त मुंहिंजे कंहिं को कार्ड बि ॾेखारींदा आहिनि त उनखे इज़त ॾींदा आहिनि पुलिस वारा या दोस्त। सही सही सही। हाणे मतलब लॉकडाउन वारी सूरत हाल में पंहिंजी क़ौम पंहिंजी बिरादरी लाइ तव्हां कमु कयो, ॿियनि जे लाइ बि के नेकी भलाई वारा कमु कयव? मां लॉकडाउन में कॾहिं असां पंहिंजो सिस्टम खे ब्रेक कोन आयोसीं। अच्छा। सिस्टम मां ज़्यादातर पूरे सिंध में त मां हर ॻोठ में वेंदो आहियां जिथे फोतगी थींदी आहे। अच्छा अच्छा। शादी में घटि, फोतगी में मां वेंदो आहियां। तो हिननि लॉकडाउन में मां अलाए घणा दौरा ख़ुशियुनि में त हर को शरीक थींदो आहे, ख़ुशी में हर को मां वेंदो आहियां उते ऐं वरी फेसबुक ते वरी दोस्त ॾिसंदा आहिनि। ज़ाहिर आहे पूरे दुनिया में सोशल मीडिया फैली पई आहे, ॿाहिरि मुल्क में बि रहंदा दोस्त, त उते वरी सख़्ती घणी आहे त वरी चीखंदा आहिनि, पुकारींदा आहिनि त यार छा थो करे तूं वरी चारो तरफ़ तुंहिंजा माण्हू वेठा आहिनि, विच में वेठो आहीं तूं। बाबा त मुंहिंजो सिस्टम आहे, असांजी हिकिड़ो क़बाइली सिस्टम आहे, असां हुन खां परे नथा थी सघूं। हुन खां हीअ मुंहिंजी इहे असांजा बाज़ू ताक़त आहिनि, असांजी खून आहे, रत आहे, असांजी हिक ॿिए खां भला परे कीअं थींदासीं। अलाह रहम करण वारो आहे, करम कंदो, कोशिशि कयूं था, SOP त हलूं था, लेकिन पंहिंजे क़ौम जे विच में वेठा आहियूं त का बि SOP कोन्हे। सही सही। अलाह जा करम आहिनि, शुक्र अल्हम्दुलिल्लाह उन्हनि असांखे रहम कयो आहे मालिक, हिन लॉकडाउन में पंहिंजे सिस्टम खे बंदि न कयो आहे। मूं त असांजी क़ौम पूरे पाकिस्तान छा सही अफ़गानिस्तान, ईरान ऐं दुनिया में हर जॻह ते फैली पिया आहे। अफ़गानिस्तान ईरान में त असांजो सिस्टम हुयो कंहिं ज़माने में, पाकिस्तान खां अॻु में त अफ़गानिस्तान सां असांजो सजरानी क़ौम जुड़ियल हुई, पंहिंजी हाकिमियत हुई। अच्छा इन ते तफ़सीली कचहरी कयूं था, इहो अफ़गानिस्तान जो किस्सो, माना इहो अफ़गानिस्तान वञणो पवंदो आहे, साई वठूं था, मोटी चऊं था, हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था। तुफ़ैल ख़ान संजरानी साहिब ऐं सरदार नूरुद्दीन संजरानी साहिब असां सां गॾु आहिनि। तव्हां बि असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। आउं पढ़ंदो आहियां रोज़ानी जीजल अख़बार। तव्हां बि जेकॾहिं ख़बरुनि जी ॼाण रखणु चाहियो था, इलाइक़ाई ख़बरूं हुजनि, इंटरनेशनल ख़बरूं हुजनि, पंहिंजे पाकिस्तान जूं ख़बरूं हुजनि, त तव्हां रोज़ानी जीजल अख़बार पढ़ंदा कयो। अॼु जुमे जो ॾींहुं आहे 7 अगस्त 2020 ऐं इस्लामी जेका तारीख़ आहे उहा ख़ैरनि सां अॼु 16 ज़ुल्हज आहे। अख़बार जा सिफ़ा 8 क़ीमत हिन अख़बार जी 20 रुपया आहे। अॼु जी अख़बार में जेका ख़बर आहे, इंट्रो में आउं तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, पर वरी बि प्रॉपर ख़बर जेका आहे उहा तव्हांखे ॿुधायां। उहा इहा आहे त वफ़ाक़ी हुकूमत पारां मरहलेवार लॉकडाउन ख़तमु करण जो फ़ैसिलो ऐं होटल, पार्क, दरगाहूं ऐं ॿिया शोबा 10 अगस्त ते खोलण जो ऐलान थी वियो आहे साईं। ऐं जेका सुपर लीड ख़बर आहे जो की अख़बार जी उहा इहा आहे त गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल लोअर चश्मा राइट केनाल पंजाब हवाले करे छॾियो। ऐं ॿियनि ख़बरुनि में शामिल जेकी ख़बरूं आहिनि त सिंध में सावणीअ जो ॿियो वसकारो, कराची ऐं हैदराबाद में बिजली गाइबु, ट्रैफिक जाम। इहो वॾो आज़ार आहे असां वटि, बिजली गाइबु हूंदी आहे, पर हाणे छा कजे, वरी बि रब करीम जी इनायत आहे त बरसाति पवे थी त पोइ वरी थोरी थधि थिए थी, गुज़ारो थी थो वञे, पर बिजली बंदि न थियणु घुरिजे। सिंध में बरसाति वज़ीरनि ऐं मुशीरनि जूं ड्यूटियूं लॻायूं वयूं ऐं नालनि ते कब्ज़ा करे दहशतगर्दी कई वई, मुलविस माण्हुनि जो ट्रायल थियणु घुरिजे। इहा बि अॼोकी अख़बार में ख़बर आहे। ऐं सुप्रीम कोर्ट पारां फ़िज़ाइया हाउसिंग स्कीम मुतासिरनि खे रहतुनि जी अदायगी वारो फ़ैसिलो मुअतल थी वियो आहे। शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ ते फ़र्द जुर्म लागू, मरियम नवाज़ बेनेब में तलब थी वई आहे। ऐं इन खां सवाइ जेकी ॿियूं ख़बरूं आहिनि हिन पासे शोबिज़ जूं, ऐं शोबिज़ जी ख़बरुनि में TV जी मशहूरु अदाकारा नायला जाफ़री जे घर मथां हमिलो थियो आहे। ऐं जेकी रांदियुनि जूं ख़बरूं आहिनि उहे बि तमामु घणियूं दिलचस्प अॼोकी अख़बार में आहिनि। ऐं ॿी जेका दिलचस्प ख़बर आहे उहा तव्हां ताईं पहुचायां पियो, उहा इहा आहे त फेसबुक आमरीकी सदर जी पोस्ट डिलीट करे छॾी, ट्विटर अकाउंट बि आर्ज़ी तौरु बंदि। फेसबुक आमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी कोरोना वायरस ख़िलाफ़ु ॿारनि जी क़ुवत मुदाफ़ियत बाबति दावा ते ॿधल पोस्ट डिलीट करे छॾी। सो फेसबुक खे इहे पावर अथव साईं, मथां वरी ईअं हरूभरू पोस्टूं रखंदा हुआ तव्हां बि। सो अॼोकी अख़बारूं जेके ॿियूं ख़बरूं आहिनि उहे पढ़ण जे लाइ तव्हां रोज़ानी जीजल अख़बार पढ़ो ऐं वेझे आख़िर खे चई छॾियो तव्हां ताईं अख़बार पहुचाइनि ऐं तव्हां रोज़ु अख़बार पढ़ण जी आदत जेकॾहिं तव्हांखे आहे त ॾाढी सुठी आदत आहे। अख़बार पढ़णु घुरिजे ऐं रोज़ानी जीजल अख़बार पढ़णु घुरिजे। असां सां गॾु मोज़िज़ महिमान सरदार नूरुद्दीन ख़ान संजरानी साहिब ऐं तुफ़ैल ख़ान संजरानी साहिब मौजूदु आहिनि। कचहरी जितां छॾी हुईसीं, साही डिघी थी वई, पर यादगिरी मूंखे आहे त कचहरी किथां छॾी हुईसीं। कचहरी छॾी हुईसीं असां अफ़गानिस्तान वञूं पिया साईं, अफ़गानिस्तान जो ज़िक्र पिया कयो था, उहा ॻाल्हि पूरी कयो त पोइ अॻिते वधूं था। मां पंहिंजी संजरानी
कबीले जी तारीख़ जे बारे में तव्हां पे ॻाल्हि कई मूं जी जी साईं जी जी त पाकिस्तान ठहण खां अॻु में असां हिंदुस्तान सां न हुयासीं। अच्छा अच्छा संजराणी कबीलो जेको हुयो अफ़गानिस्तान मुल्क सां कनेक्टेड हुयो, मुंसलिक हुयो। अच्छा अच्छा ऐं चागी असांजो कैपिटल हुयो, बाजगुज़ार हुयो अफ़गानिस्तान शहनशाह जो। अच्छा अच्छा सो असांजो आख़िरी जेको हुक्मरान हुयो हाकिम हुयो चागी जो उहो ख़ान अब्दुर्रहमान ख़ान बादशाह हुयो। उन सां इख़्तिलाफ़ात जी मद में अची करे पोइ ज़ाहिर हाणे शहनशाह सां जॾहिं हाकिम जा इख़्तिलाफ़ात थी वञनि त ज़ाहिर में ख़तरो थी वेंदो आहे। त पोइ उन्हनि अंग्रेज़नि खे दिल्ली में दावत ॾेई करे सही चागी में वठी आया। पोइ चागी हिंदुस्तान जो हिसो थी वियो, अंग्रेज़नि जी तसलत में अची वियो। ऐं जेके असां पाकिस्तान में जेके संजराणी आहियूं जी जी उहो सिंध, जीअं त असां सिंध सां तालुक़ु रखूं था, जी जी साईं त हिंदुस्तान में जेके संजराणी आया उहे हमायूं मुग़ल बादशाह सां अच्छा अच्छा गॾु उनजी मदद में, अच्छा छो जो हमायूं जॾहिं शेरशाह सूरी खां शिकस्त खाधी त तव्हांखे इहो बि यादि हूंदो त अकबर बादशाह जेको आहे उमरकोट जे किले में उनजी पैदाइश थी। पोइ इहो कशाला कंदो चागी किले में वञी पनाह वरिती। जॾहिं त उन वक़्तु उनजो भाउ जेको हुयो कामरान मिर्ज़ा शहनशाह हुयो अफ़गानिस्तान जो, उनखे शायदि ख़तरो हुयो पंहिंजे हाकिम उन वक़्तु जेको चागी जो हुयो अब्दुल हफ़ीज़ ख़ान संजराणी, उनखे हुकुम ॾिनो त तुंहिंजे इलाइक़े में अगरि मुंहिंजो भाउ हमायूं गुज़रे या मिले त ज़िंदा या मुर्दा मूंखे ॾींदे त तोखे मुंहिंजी नज़र में तूं वधीक अहमियत, तुंहिंजी इज़त वधी वेंदी। ठीकु लेकिन उहो पनाह वठी चुको हुन वक़्तु। पोइ उनखे पनाह ॾिनी वई बलोची रस्म मुताबिक़, छो जो उनखे उनजी घरवारी उनखे पनाह ॾेई चुकी हुई। त पोइ उन चयो त असां ज़बान बलोची में पनाह ॾिनी आहे त हाणे मरूं या कपूं, इन जी मदद करणी आहे। सही त उन मदद में बलोच जेके संजराणी हुया उहे हिन सां गॾु हमायूं सां गॾु वापसी में जंहिंमहिल शेरशाह जे पुट सां जंग थी, पानीपत जी ॿी जंग, उन में बलोचनि जा 20,000 जा लश्कर जेके सिबी खां बि रिंद सरदार ॾिना, चागी जे हाकिम ॾिना, 20,000 बलोच जेके हमायूं सां गॾु आया उहे हिंदुस्तान में आबाद थिया, जेके ज़्यादातर जनूबी पंजाब में आहिनि। अच्छा अच्छा माना ये वॾो तारीख़ी शुजरो ॿुधायो अथऊं। हा जनूबी पंजाब में हाणे तव्हां ॾिसंदो त तव्हांखे हर बलोच कबैल जो माण्हू मिलंदो हुते, रात मिलंदी हुते, सही सही ज़ात मिलंदी हर जेका बलोच या कबाइल। सरदार साहब जी सोशल एक्टिविटीज़ भी ईअं बि रही आहे त जेतिरा बि असांजा कबीले जा माण्हू पाकिस्तान में जिथे बि रहनि था जी, असांखे कॾहिं कॾहिं फ़ोन ईंदी आहे, सही संजरानी साहब आप हमें नहीं जानते, हम आपको जानते हैं, आपके सरदार साहब हमारे पास यहाँ ज़रूर आते हैं। अच्छा, साईं जिन जी सोशल एक्टिविटीज़ इहा हूंदी आहे, बलोचिस्तान हुजे, पंजाब हुजे, कश्मीर हुजे, जिथे जिथे संजरानी क़ौम जा नंढा नंढा कबीला बि वेठा हूंदा आहिनि, उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त जेकॾहिं असां वटि कोई माण्हू न पुॼंदो असांजे गुरबत जे लिहाज़ सां या हालात जे लिहाज़ सां या ट्रैवलिंग जे लिहाज़ सां, सरदार साहब में इहा हमेशह ख़ासियत रही आहे त हू सोशल एक्टिविटीज़ जे अंदरि उते बि पुॼंदो जंहिं जॻह ते नई का कबीले जी ख़बर पवंदी त हिन जॻह ते कबीले जा कुझु माण्हू रहनि था, ग़रीब आहिनि या उन्हनि का मैयत थी वई आहे या को ख़ुशी, ज़रूरु वेंदा आहिनि उते। सही सही। ऐं असां बि ॾुखे टाइम किथे बि परेशानी का थींदी आहे, ईअं बि न त ॾींहं जो वक़्तु आहे त हर को माण्हू एक्टिव आहे ऐं राति जो वक़्तु आराम जो आहे, त असीं राति जे करे बि पहर बि फ़ोन कंदा आहियूं या मिसाल ॿुधाईंदासीं हीउ मामिलो थियो आहे, राजा ॿ थियनि पिया, पाण आराम ई हूंदा आहिनि। त उन वक़्तु बि 100% ऐं श्योरिटी सां चवंदो आहियां त सरदार साहिबु चवंदा त तूं जिथे बि आई त वेह, मां तोॾे ईंदुसि, इहा भली ॻाल्हि आहे, मां तोॾे ईंदुसि, बाक़ाइदे उथी करे उन्हनि माण्हुनि सां गॾु की थिए, छो जो दुनिया में जवाबदेह आहे। सरदारी निज़ाम अहिड़ो निज़ाम आहे जंहिंमें वॾो माण्हू त पंहिंजे कैटेगरी खे मेंटेन करे वञे थो, नंढो माण्हू चवंदो त राति जो 2 बजे अगरि मूं सरदार जे दरवाज़े ते वियुसि ऐं उन्हनि चयो त सुभाणे ॾिसंदासीं त सुभाणे तले छा थींदो। सही 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 सही, इहे क़दम खणणु तमामु, ऐं इन मामले में बि तमामु घणा एक्टिव आहिनि। सही सही, असां सां हमेशह ई ऐं पूरे पाकिस्तान में असां साईं मां सरदार साहिब सां इहे जेको ब्रेक वरितोसीं 10 मिंटनि जो, इन में वॾी कचहरी कई आहे, ॿिया बि राज़ खुलिया आहिनि, उहे बि कचहरियूं कयूं था, हिकिड़ो सुठो कलाम ॿुधी वठूं।
दिलि चवे थी त तुफ़ैल ख़ान संजराणी जी मौजूदगी जो भरपूर फ़ाइदो वठूं। साईं बि असां वटि कॾहिं कॾहिं ईंदो अथव। साईं को साईं असां तालिब आहियूं शहनशाह बुढ़ल सरकार जा। जी जी तमामु वॾी गादी आहे असांजे शिकारपुर जी। वाह वाह हुनजो हिकिड़ो सूफ़ी कलाम आहे माशाल्लाह। ऐं हिन जी जेका पहिरीं धुन आहे जेका हुते सूफ़ी रागी ॻाईंदा आहिनि उहो ॿिए अंदाज़ में ॻाईंदा सही सही आहिनि। थोरो हिकिड़ो नंढड़ो जो मेलोडी सही सही थोरी चेंज कई अथव। ठीकु जेके तालिब आहिनि शिकारपुर में जिथे बि दुनिया में रहनि था साईं जा तालिब हिंदुस्तान में ॾाढा आहिनि। साईं बुढ़ल फ़कीर साईं। हा साईं वाह वाह वाह। हुते मां वियो आहियां। सही सरदार साहिब को तव्हांजा हाल वाल ॾींदो आहियां त साईं हिते त साईं जा सही कलाम जी जी। जी मौला मांदी थियो न मारवी तुझो अलग बुआहे सवंदी गंजा दुखड़ा एक लहजे मंजला है ओहो भी अलग है जो गुमाग मोटा सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया। अॼु सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया। यार जा दीदार थिया यार जा दीदार थिया सरदार जा दीदार थिया। अॼु सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया। अॼु सजण मूं ईद कई सरदार जा दीदार थिया। पुनल मूं ईद कई सरदार जा दीदार थिया। यार जा दीदार थिया सरदार जा दीदार थिया। अॼु सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया। पियालो वियो ॾई दिलड़ी दीवानी जे कई पुर पियालो वियो ॾई दिलड़ी दीवानी जे कई खुलियूं ऐन अखिण जा ॿई खुलिया ऐन अखिण जा ॿई अलाह गुल बदन गुलज़ार थिया। अॼु सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया। अॼु पुनल मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया।
सीनो जॾहिं साफ़ थियो दिल में ज़िक्र अल्लाह जो सीनो जॾहिं साफ़ थियो दिल में ज़िक्र अल्लाह जो रग रग मुंहिंजा परवाज़ थियो रग रग मुंहिंजा परवाज़ थियो अल्लाह ग़ैर मिड़ई सभु ग़ार थिया अॼु सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया अॼु पुंडल मूं ईद कई सरदार जा दीदार थिया सिर घोर तूं पुत खे भञी कर भोर तूं सुण ॿुधल सिर घोर तूं पुत खे भञी कर भोर तूं थी मर्द मुंहुं न मोड़ तूं थी मर्द मुंहुं न मोड़ तूं अल्लाह ख़ैर मिड़ई सभु ग़ार थिया अॼु सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया यार जा दीदार थिया यार जा दीदार थिया सरदार जा दीदार थिया अॼु सजण मूं ईद कई अॼु पुंडल मूं ईद कई अॼु भुरल मूं ईद कई अॼु सुहिणा मूं ईद कई सरदार जा दीदार वाह वाह साईं वाह साईं वाह वाह मज़ो अची वियो साईं वाह वाह इहा जेका छिक हुई न यार ॾे यार जी कमाल छिक त तमामु तेज़ आहे। सुनहरी साईअ जो वक़्तु थियो आहे मोटी अचूं था कचहरी असांजी क़ाइमु दाइमु आहे तव्हां बि असां जुड़ियल रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था तुफ़ैल ख़ान संजराणी जी आवाज़ में ॿुॾल फ़क़ीर जो कलाम ऐं मन लुभाईंदड़ कलाम मज़ेदार कलाम ॿुधोसीं फ़रहत मिली वई सुठा कलाम सुठा ॿोल पाक ॿोल ऐं सचाईअ वारा ॿोल दिलि खे हूअं ई वणंदा आहिनि ऐं ॻाल्हि त वरी यार जी हुई यार जी ॻाल्हि हुई त पोइ कीअं न ॻाल्हि वणंदी सो हिन कचहरीअ में वरी ॿियूं ॻाल्हियूं बि पाण कयूं था सरदारी सिस्टम बि पंहिंजी जॻह ते पर सरदार साहिबु म्यूज़िक लवर बि आहे आर्ट लवर बि आहे हाणे ऐं थोरी देरि पहिरियां त मूंखे ॿुधाई पई त ग़ुलाम हुसैन उमराणी साहिब जो जेको एल्बम आशिक़ मजबूर उहा सिलेक्शन ई तव्हां कई उनखे तव्हां जेको आहे सो इहो सॼो एल्बम तयारु करण में वॾी मदद कई इहो कीअं आहे हाल वाल त ॾियो इहो सॼा आशिक़ दुआऊं था कनि तव्हांखे पिया असगर अब्बास साहब असांजो दोस्त हुयो दोस्त आहे मां हुनजो पंहिंजो इहो केस्टन जो हुयो सिस्टम नालो चङो हुनजो प्रोडक्शन जो गुलाम हुसैन उमराणी नओं अञा को जेका न हुई बरखा प्रोडक्शन हुई कहिड़ी हुई बरखा सही सो एग्रीमेंट करणो सो मूं वटि आयो घर ॾे सरदार साहिबु तव्हां महिरबानी कयो तव्हां जे थ्रू हे थिए त ॾाढो भलो थिए इफ़्ताह बि तव्हां कंदो एग्रीमेंट बि कराए ॾियो वाह 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 सो मां हाणे दोस्त हो जॾहिं हिकिड़ी महिनत कई त मां सही एग्री थी वियुसि सही हूअं फनकारनि खे ॿुधंदा पिया आहियो हाणे ज़ाहिर हिकिड़ो इंसान जे त दिमाग़ दिलि में त इहे ॻाल्हियूं आहिनि त ॻाइणु वॼाइणु इहो सभु कुझु फैसल में सूफ़ी रम्ज़ वारा बि आहिनि शहनशाह बुढल साईं मस्त मुक़ीम असांजे तमामु वॾी हस्ती रहिया आहिनि ऐं पीरनि फ़क़ीरनि सां ऐं उन्हनि जी सूफ़िया रंग सां रंगजी वञण बि सरदार साहिब जो तक़रीबन पूरी सिंध में सरदार साहिब ॿुधायो पए त मस्त मुक़ीम साहिब साईं दोस्त हा साईं बिल्कुलु ईंदा हुआ कराची तमामु बहितरीनु दोस्त हो साईं सां ॾाढी मोहबत कंदा हुआ ऐं तमामु घणी मोहबत कंदो हो मूंसां
उनजो ख़ाल सां भरे नथा सघूं। सही 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 अलाह उनखे जन्नत में बुलंद मक़ाम ॾे। सही सही साईं बुॾल साईं जो गादी नशीन असांजी वॾी दरगाह आहे। जी 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 बिल्कुलु। हूअं बि सैयदनि सां ऐं फ़क़ीरनि सां असांजी मोहबत माशाल्लाह तमामु घणी आहे। हूअं फ़क़ीरनि सां मोहबत तव्हांजी, पंहिंजनि सां मोहबत तव्हांजी, पंहिंजनि सां सिंधियुनि सां क़ौम सां मोहबत त तव्हांजी। आहे क़ौम जो त माण्हू ई खाधो आहे। वो चवंदा आहिनि न जे फ़क़ीरनि सां मोहबत हा फ़क़ीरनि सां यारी हा हा हिते बि बहारी हुते बि बहारी। वाह 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 सरदार साहब हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट आहे मुंहिंजी, वॾे अरसे बाद तव्हांजे प्रोग्राम में आहियो, मुंहिंजे लाइ एज़ाज़ बि आहे। जी बरसाति जो मौसम लॻो पियो आहे ऐं हेॾी जुड़ाई लॻी पई आहे, किथे तालाब आहिनि, हिन मौसम में गॾु यार हुजे, मथां बूंदूं पवनि, बहार हुजे, तव्हांजो बरसाति जे मथां का जेका नई तख़लीक़ थी हुजे या पुराणी तख़लीक़ मां का शइ ॿुधायो, छो जो असां बहितर तव्हां बि कुझु फरमायो। हा तव्हां उन मां का बरसाति जे मौसम माशाल्लाह तव्हांजी बि असां शाइरी कमु ॿुधी आहे। तमामु बहितरीनु। बरसाति जे महिल तव्हां जीअं तव्हां ॻाल्हायो पिए न त इते ई ठाहे थो वठां, भला हूअं त यादि न आहे को। जी 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 वाह वाह। पंहिंजी मुलाक़ात डिघी थी वञे, पंहिंजी मुलाक़ात डिघी थी वञे, जे अॼोकी राति डिघी थी वञे, वाह वाह। पंहिंजी मुलाक़ात डिघी थी वञे, जे अॼोकी राति डिघी थी वञे, ऐं हिते रहण जो पए बहानो बि मिली, जे इहा बरसाति डिघी थी वञे। बरसाति हूंदी त पोइ इहा तव्हां भला शाइरी सां शगुफ़ रखंदा आहियो? मां कॉलेज लाइफ में शाइरी कई, शाइरी कई थोरी कई, पोइ जॾहिं हिन में पुलिस डिपार्टमेंट में अची वियासीं त टाइम ई न मिलियो। अच्छा अच्छा। ऐं मां इस्लामाबाद में बि रहियुसि तो ताजल बेवस असांजो दोस्त हो मुंहिंजो मरहूम मोहम्मद हाशिम लेगारी साहब, ताजल बेवस साहब, ताजल बेवस वॾो नालो आहे। उते असां अदबी कॉन्फ्रेंस इस्लामाबाद में कराईंदा हुआसीं। सही सही। उन में मां पंहिंजी शाइरी पेश कंदो हुउमि, हिकु दफ़ो मां इश्किया शाइर हिकिड़ो पेश कयो। अच्छा अच्छा, माना शाइरी बि तव्हां कई न? शाइरी कईसीं। हा हा हा। श्राइकी जो हिकिड़ो बबूल मूंखे यादि न ये बबूल ॿुधायो, कॉलर बि हिकिड़ो आहे तव्हांजो परस्तार शिकार मां कॉल कई, यको होल्ड ते आहे उहो। हा ॿ लाइनूं मूंखे थोरी यादि आहिनि। जी जी। तेरे इश्क ढोला में त सड़दा में त जलदा, हा हा। लॻी बाह बिरहंदी ढोला में त राता ॾींहं जलदा। हा इहो जलण वारो ज़मानो कहिड़ो हो अथई? कॉलर आहे असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं केरु पिया ॻाल्हायो मिठा भाउ? साईं अब्दुल रशीद संजानी शिकारपुर खां ॻाल्हायूं पिया। सरदार साहब सां प्रोग्राम में वेठो आहे, ॾाढी ख़ुशी थी आहे। तो सरदार साहब सां थोरो साईं जो गुरू करायो। हा साईं, सरदार साहब तव्हांजो आवाज़ ॿुधे थो साईं, तव्हां पाण मुखातिब थियो साईं सां। हा अब्दुल रशीद खान सलाम वालेकुम। वाह छा हाल आहे? वालेकुम सलाम साईं, ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे साईं? तव्हांजो प्रोग्राम ॾिठो त वॾो असांखे ॾाढी ख़ुशी आई। महिरबानी तव्हांजी, महिरबानी। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। साईं संगत तव्हांखे यादि थी करे शिकारपुर खां टोटल पंहिंजो ॾिया कोट ॾिया खां बि अल्लाह सभिनी खे सलामत रखे। मुंहिंजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। तव्हांजो ॾाढो प्रोग्राम असांखे वणियो साईं। तुफ़ैल संजानी खे बि सलाम। वालेकुम सलाम सोना साईं। मां ख़ादिम साईं तुफ़ैल खान ख़ुशि आहियो? मां ख़ादिम संजराणी क़ौम दा साईं, हिकिड़े पुनू जे ख़ातिर बानी पुल वरोच दी साईं। प्रोग्राम में असांखे सुठो लॻो। अल्लाह से बाबा इहा सभु खां वधीक महिरबानी अज़हर ख़ान जी, नसर संजराणी जी, इरशाद जागीराणी जी, हिननि जी महिरबानी आहे असांखे। सिंध टीवी जी सॼी, हा सिंध टीवी जी सॼी, सिंध टीवी जा शुक्रगुज़ार हो जंहिं असांखे मौक़ो ॾिनो आहे पंहिंजी क़ौम सां मुखातिब थियण लाइ, ॻाल्हाइण लाइ। पंहिंजो उन्हनि जा हिस्ट्री बि इरशाद जागीराणी साहब असांखे हिस्ट्री बि पुछा पियो करे। साईं ॾिसो न, वरी महिरबानी कॉल करण जे लाइ साईं। संजराणी साहब जंहिं कॉल कई, जागीराणी साहब हिकिड़े पासे ॾे सरदार, ॿिए पासे ॾे कलाकार। जी जी। हू कबीले जो सरदार, मां कबीले जो कलाकार साईं। हा हा माशाअल्लाह माशाअल्लाह। वाह 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 साईं, छा ॻाल्हि कजे। अब्दुल रशीद खान बड़ी महिरबानी तुंहिंजी बाबा, तूं ॻाल्हि कई आहे। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। अच्छा माशाअल्लाह, सिंधियुनि सां तमामु घणो प्यारु कयो था। पाण बलोच आहियो पर सिंधियुनि सां मोहबत, इहा बि हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं ॿुधो अथमि त कराची में जेकी सिंधी वसंदियूं आहिनि, ॻोठ जेके आबाद आहिनि, उन्हनि खे आबाद करण में तव्हांजो वॾो किरदारु आहे। ॻाल्हि आहे त बेसिकली असां अगरि बलोच पाण खे चऊं त असां में महाजर आहियूं। हा असांजो तालुक बेसिकली त चागी सां संजराइण जो, पर बलोचिस्तान सां जेके बि बलोच आहिनि बलोचिस्तान सां कनेक्टेड आहिनि, उन सां उतां आया आहिनि माइग्रेट थी करे। लेकिन
अगरि जे असां माज रहियूं त असांजी जनम भूमि हिन सिंध में आहे। वाह जॾहिं हिन मिटी जी पैदाइश हूंदा असां सिंधी आहियूं, सही 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 पोइ असां बलोच आहियूं। सही इन करे असांखे पंहिंजे सिंध सां हद खां वधीक प्यारु आहे। वाह वाह उन मिटी जी ख़ुशबू जॾहिं असांखे नासम ते ईंदी आहे न त असांखे ईअं लॻंदो आहे अतर ऐं अंबीर जेको आहे उहा ख़ुशबू असांखे महसूसु थींदी आहे। सही सही हिकिड़ी ख़ुशबू इन म्यूज़िक हिसाब जी बि सां आहे, म्यूज़िक जी ख़ुशबू वारा ॿुधी वठूं सिंगी वठूं तुफ़ेल ख़ान संजराणी साहिब जो आवाज़ु ॾाढो वणे थो सुबुह पर ऐं ॿिया आर्टिस्ट जेकी असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि जॾहिं उहे वरी ट्रैक्स ते ॻाईंदा आहिनि त अञा रंग ॿियो हूंदो पर लाइव ॿुधण जो वरी मज़ो पंहिंजो आहे। तुफ़ेल ख़ान जी ख़ूबी आहे त जेको बि कलाम ॻाए थो लाइव ॿुधाए थो, रूबरू ॿुधूंसि था। कोशिशि कंदा आहियूं। ही ख़ूबसूरत एजाज़ शाह साईं जा ॿोल तमामु बहितरीनु ॿोल ऐं स्पेशली जेके असांजा व्यूअर्स सिंध टीवी जे ख़ूबसूरत मॉर्निंग शो खे ॾिसनि था ऐं स्पेशली असांजे सरदार साहब खे डेडिकेट कंदा। वाह 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 साईं वाह 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 जी मौला माणी आख्या मजने कुत्ते दी लैला रंग दी काली मजने फिर जवाब दिता तू साडी अख नहीं देखण वाली चिट्टे वर्ग कुरान दे जिथा स्याही रंग दी काली गुलाम फरीदा जिथा दिल अड़ जावे उथा की गोरी ते की काली हुस्न वाले पैमान करेंदी अते चलदे सीना तण के सूरत मूरत उन्हां दी सूरत जावे सड़के सूरत दी मगरूरी कनू साडी गाल न सुन दे खड़के आवे माही जेको अल्लाह गिनाने सब महने यार दिवाए नी कख दा पार न सहदी जिंदड़ी सब मणा दे बार चवाए प्यारा तू अचण दिया नदी आऊं त ईंदुस पियो प्यारा तू अचण दिया नदी दर झले बिहंदुसे मां तुंहिंजो दर झले बिहंदुसे मां तुंहिंजो तू बिघण दिया नदी आऊं त ईंदुस पियो प्यारा अचण दिया नदी आऊं त ईंदुस पियो प्यारा तू अचण दिया नदी दोसा यारी यार थी वई चेरू यक तारो खणी दोसा यारी यार थी वई चेरू यक तारो खणी नाचू थी नचंदुस अॻियां तो नाचू थी नचंदुस अॻियां तो तू नचण दिया नदी नाचू थी नचंदुस अॻियां तो तू नचण दिया नदी दर झले बिहंदुसे मां तुंहिंजो तू बिघण दिया नदी आऊं त ईंदुस पियो प्यारा तू अचण दिया नदी
चुमण चाहियां तो तुझो जो चुमण दियान दर थले भी हंदुसे मां तुझो तू भी घण दियान दी ईद सुपियो प्यारा तू अचण दियान दी ईद सुपियो प्यारा तू अचण दियान दी ईद सुपियो प्यारा तू अचण वाह वाह ऐं आउं ब्रेक वठंदुसि तूं वठणो ॾींहुं आहे नंढी हा नंढड़ी साई वठूं था असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध सलाम सिंध में एक भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं जल्दी मोटी आयासीं हाणे असां जल्दी था मोटूं न तव्हांजे लाइ था मोटूं तव्हांजी ख़िदमत में ॾाढो सुठो प्रोग्राम खणी आया आहियूं यकीनन तव्हां असां सां जुड़ियल आहियो ऐं तव्हांखे अॼु को प्रोग्राम वणे पियो सरदार संजराणी बिरादरीअ जो नूरुद्दीन संजराणी साहिबु असां सां गॾु आहे ऐं तुफ़ैल ख़ान संजराणी वरी संजराणी बिरादरी जो फ़नकार नाहे सॼी सिंध जो फ़नकार अथव इहो ॾाढा सुठा कलाम असांखे ॿुधाए थो ॾाढो मज़ो अचे पियो अच्छा सरदार साहिबु कुझु वरी सरदारी सिस्टम ते मोटूं भला इहे जेकी फ़ैसिला तव्हां कंदा आहियो अक्सर गैरत जे नाले ते क़तल खां पोइ सॼा मामला शुरू थियनि था इन्हनि खे कीअं बुझो ॾिजे माण्हू या त वरी विड़ी करे पोइ था ठहणु अचनि पहिरियां इन्हनि खे होश नथो अचे पहिरियां अची चवनि साईं हिन मूंसां वारदात कई आहे हिन नाव कयो आहे हिनखे सम्झायो न त पोइ खून रेज़ी थींदी पहिरियां अकुलु कनि न 5 माण्हू 10 माण्हू माराए पोइ था अची पहुचनि इन ते छा चवंदव तव्हां हिकु त असां वटि तालीम जी थोरी कमी आहे ऐं उनखां अलावा गैरत जो तनासब त ज़ाहिर आहे असांजे वरी बलोचनि में तमामु घणो सुठो तसवुरु कयो थो वञे ऐं ही क़बाइली सिस्टम पुराणा आहिनि पुराणो रस्मूं आहिनि गैरत त हर गैरत त जानवर खे बि ईंदी आहे इंसान त इंसान आहे पोइ बि न वधीक त मुसलमानी में अगर बेगैरत हुजे तो बेगैरत भाग मुझे खड़खाली चङी आहे सही था चओ बाक़ी जेका कंहिंसां ज़्याती ज़ुल्म जेको थिए थो पियो या कंहिंसां बेगुनाह सो मां कंहिंजो नालो न खणंदो हिकिड़े दोस्त हो उन कंहिंजी सिफ़ारिश कई त उन छॾाइण वारे जो दुश्मन जेको हुयो उन पंहिंजी ज़ाल कारी करे उनखे कारो करे छॾियो अच्छा माना तोहमत हणी करे बि कंहिंखे नुक़सानु पहुचाईंदा मतिलबु की उहो आहे सिकंदकोट जो वाक़ियो आहे अच्छा त हुन वरी मूंखे फ़ोन कयो हाणे उहो वॾे ऑफिसर जो भाउ हुयो हुन वरी सिफ़ारिश करे हुनखे एस एच ओ खे फ़ोन करे माण्हू छॾाए छॾियो सही हुन पैसा ॾेई करे हुनखे ॿधायो जेको दुश्मन हुनजो हुन वरी फ़ोन करे छॾाए छॾियो अच्छा हुन चयो भाउ पैसा ॾिना सूबेदार खे ॾिना पैसा तूं माण्हू कीअं छॾे मूंखे फलाणे छॾायो मूंखे नौकिरी प्यारी सही तो हुन चयो ठीकु आहे हाणे तोसां हिसाबु कोन्हे मुंहिंजो हिसाबु हुन सां आहे अच्छा उहो ई घर वञी ज़ाल खे चयो तूं कारी आहे कारी करे कढी छॾी अल्लाह ऐं हुनखे चयो तूं कारो आहे हुन मूंखे फ़ोन कयो सरदार साहिब ही मूंसां ही मसइलो थियो आहे मां छा कयां माना रहंदो माना वेलम पइजी हाणे असां वटि अहिड़ी कुथियूं रस्मूं आहिनि वजो अहिड़ियूं कुथियूं रस्मूं आहिनि असां वटि बलूची सिस्टम में जेके न हुजणु खपनि सही इन ते न हुजणु खपनि पर हाणे तूं कारो थी चुको हाणे तूं चटी ॾींदे हिनखे जे न त मरी वञे त फोक थी वेंदे उहो चटी ॾिनी हुन बेगुनाह पंहिंजी माई खे कारो कयो इहे जेके ज़ुल्म थियनि था न इहे बेगैरती वारा आहिनि उहो मुड़ुसु न आहे उहो बेगैरत आहे जेको बेगुनाह पंहिंजी माई खे हिकिड़ो इल्ज़ाम ॾिए थो पियो या बेगुनाह वॾो बेगैरत आहे उहो मुड़ुसु मरतो चए हुनखे मां बेगैरत बि सम्झां थो बेगुनाह कंहिंखे ज़्यादती करणु वॾो आहे इन्हीअ मां ख़िलाफ़ आहियां सही बाक़ी त इहे गैरत जा मसइला बि अचनि था असां वटि ईंदा आहिनि उन्हनि खे बि हल करणो हूंदो आहे जेकर हिनखे हल न कंदासीं त खून रेज़ी वधी थी वञे परस्तार कॉल कई आहे तव्हांजे लाइ जी पोइ हाणे उहा कॉल वठी वठूं पहिरियां कॉल आई त पर गुफ़्तगू अहिड़ी हुई ड्रॉप थी वई अस्सलाम वालेकुम बिल्कुलु ठीकु ठाक भेण तव्हां कीअं आहियो जी असली में ॿाहिरि आहे बिल्कुलु
बिल्कुलु भेण, बिल्कुलु 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 मां तव्हांजो भाउ आहियां। प्रोग्राम ॾिसो पियूं, तबियत VIP लॻी पई आहे, सफ़ा मस्तो मस्तु आहियूं अॼु त माना रंग लॻी विया आहिनि न प्रोग्राम खे। महिरबानी भेण, महिरबानी। प्रोग्राम ॾिसो पियूं, छा चवणु चाहींदियूं? वॾी महिरबानी भेण, वॾी महिरबानी। अलाह साईं शाद रखे, आबाद रखे तव्हांखे। पसंदीदा फनकार आहे त कहिड़ो कलाम तूं फैलियो तव्हांखे वणंदो आहे ॿुधायो, ख़बर पए। मुझे सजन के तो मुझे थई मायार ॾाढी सिक लगी आहे वने मुंह ॾेखारे मना मौसम आहे। सही सही। मुझे निसार के तो मुझे थई मायार ॾाढी सिक लगी आहे। मुझे अता के तो तुफे लखे मूंखे इहो चरी मूंखे ॿुधाए थोरो तव्हांखे ॿुधायो था। बिल्कुलु 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 मां ॿुधायो, बिल्कुलु वरी महिरबानी। ईअं झुंगारियो ई ॿ सिटूं। हो पुछजो पीरीअ खां पको कंहिं कयो अथसि, अच वञ खां मूं ॾे झको कंहिं कयो अथसि। हो मुंहिंजा नेण ॻाढ़नि ॻोढ़नि कतारूं ॾाढी सिक लॻी, वञे मुंहुं ॾेखारे मतां मौत मारे। मुझे दर्द जो को करे दवा दारूं ॾाढी सिक लगी आ। मुझे सजण खे चो मुझ ॾेई मयारूं ॾाढी सिक लगी आ। वाह 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 वाह। सिक तव्हांखे लॻंदी आहे कंहिंजी ख़ासि माण्हूअ जी जेको तव्हां सां गॾु न हुजे? सिक पंहिंजी क़ौम जी लॻंदी आहे, उनजो आशिक़ आहे। इहा वाह जी ॻाल्हि कयो, इहा ॻाल्हि भली मां पंहिंजी संजराणी क़ौम सां इश्क कयां थो, हुन सां मोहबत कयां थो। ऐं उन्हनि जो दर्द दुख मुंहिंजो पंहिंजो दर्द दुख महसूसु थींदो आहे। सही सही सही। उन सां इश्क आहे, उहो इश्क हले थो पियो। सही सही। इश्क हमेशह क़ाइमु रहे। सही। भला हाणे रिटायर बि थी विया आहियो ऐं ॾाढा सुठा कम बि कयो था, सोशल बि आहियो ऐं नेकी भलाई वारा कम बि जेको तारीफ़ूं ॿुधूं पिया। सियासत में अचण जो शौक़ु आहे, नारो हणो असेंबली में पहुचो? त ॾिसो मां स्टूडेंट लाइफ खां वठी मां सियासत में आहियां। अच्छा। मां शिकारपुर ज़िले जो सपा जो सदर हुउसि। अच्छा माशाल्लाह। मां यूनियन जो बि सदर हुउसि, उन खां बाद दियालोक यूनियन ते पाबंदी विधी त असां आख़िरी सदर हुयुसि मां। त सियासत असांजे में सियासत न हुजे हा त क़ौम सां मोहबत किथां कयूं आहे। पर असांजी सियासत आहे सचाई ते, हिते आहे सियासत धूड़ कूड़ ते। हाणे अलाए असां हली सघंदासीं न हली सघंदासीं, अगरि मुक़दर में हूंदो त सियासत बि थींदी। भला ॿुधो आहे त सियासतदाननि खे बि एवाननि ताईं पहुचाइण में वॾेरनि ऐं सरदारनि जो वॾो किरदारु आहे। बिल्कुलु सही, हिन में को शक न आहे। छो असां बेवकूफ़ आवाम आहियूं, असां ई त हिननि चोरनि चकोरनि खे बि मथे असां ई आणियूं था न। हिन में को शक न आहे। लेकिन अगरि सियासत त हिकिड़ी इबादत आहे, अगरि सच मिठो हुजे त इबादत आहे, अगरि सचाई त मुबनी हुजे त। पर सियासतदान हुन में अगरि लालच जो अक्स अची थो वञे त पोइ उहा त हुन में शैतानियत में अची वञे थी पई। अल्लाह तबारक व तआला असांजी पाकिस्तान सियासत खे, सियासतदाननि खे सुठी राह ते हाणे, सची राह ते हाणे पंहिंजे मुल्क जी, पाकिस्तान जी ख़िदमत कनि सची दिलि सां, करप्शन को परे हटी करे अवाम जी ख़िदमत कनि, पंहिंजे मुल्क जी ख़िदमत कनि। सही सही। पर हाणे तव्हांजे चवण मक़सदु इहो आहे त तव्हां जेका हीअ सियासत कयो था अवामी, माना इहा जेका वॾेरुको सिस्टम, सरदारी सिस्टम, इहो बहितरु आहे बजाए ऐवान में वञी करे कूड़ ॻाल्हाइण जे? उहो अगरि नसीब में हूंदो त वेंदासीं, न त बाक़ी त हाली त असां पंहिंजे अवाम जी ख़िदमत कयूं था। सही। तमामु वॾी ॻाल्हि आहे साईं। सोशलिज़म में पंहिंजी ज़िंदगी ॾिसो न, ज़िंदगी जो अधु हिसो सरदार साहब जो सिक्योरिटी महकमे में निकितो आहे। इन सिक्योरिटी महकमे जे सख़्तु ड्यूटियुनि जे बावजूदि सरदारी निज़ाम खे हलाइणु, वरी उन्हनि माण्हुनि तक बि पुॼणु, पंहिंजो जेको ज़ाती कमु आहे या पंहिंजी ज़ाती हैसियत जे हिसाब सां पाण खे मेंटेन करणु। असांजा जिथे बि ईंदा साईं जा दोस्त मिलंदा आहिनि, असांजो शबीर ख़ान जोहर साहिबु आहे, अब्दुल करीम मुस्तफ़ी साहिबु, इहे ख़ासि स्पेशली असांजा सऊदी जा दोस्त आहिनि। हा, त पोइ उन्हनि सां गॾु जॾहिं सरदार साहिब सां असांजी कचहरी थींदी आहे त उहा वरी कचहरी एॾी ज़बरदस्त, एॾी अधु हुननि जी अरबी हूंदी आहे त अधु हुननि जी सिंधी ॿोली हूंदी आहे। ऐं उन्हनि सां गॾु वेही करे असांखे अंदाज़ो थींदो आहे त सरदार साहिब जी जेका पंहिंजी दोस्ती आहे, पंहिंजी जेका विर्छ आहे, ऐं उन्हनि दोस्तनि सां
बाकमाल आहे माशाल्लाह। सही सही सही। छो जो सभु ॻाल्हि शख़्सियत ते बि तमामु घणो असरअंदाज़ थिए थी। हयात ज़िंदगी में अगरि शख़्सियत सुठी आहे, सही ईअं त जीअनि त जानवर बि था न, हा, पर कंहिं ॿिए जे लाइ जीअण इहा वॾी ॻाल्हि आहे। किरदारु वॾी शइ आहे। बिल्कुलु बिल्कुलु। माण्हू त मिटीअ जो आहे, पर किरदारु वॾी शइ हा, आहे। बिल्कुलु। किरदारु सुठो आहे त माण्हू नेकियूं कनि था, ऐं हूअं बि ॾिसजे त को अहिड़ो किरदारु छॾे वञिजे जो वञण खां पोइ माण्हू यादि कनि। अलाह साईं तव्हांखे सिहत ॾे, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। आख़िर में को मैसेज ॾियणु चाहींदो पंहिंजे क़ौम जे लाइ, सिंधियुनि जे लाइ? मां पंहिंजी क़ौम जे लाइ मां मैसेज इहो कंदुसि त असांजे क़ौम में जेके दिलि में बुग़्ज़, हसद, साड़ बुनियादी तौर अंदर में इहे बांबड़ भरियल आहिनि, दिलि में जेके बबड़ पायूं था न, इहे दिलि मां कीनो कढनि, हिक ॿिए खे माफ़ कनि ऐं पाण में क़ौमी इतिहाद कनि। सही। पाण में मोहबत कनि, सब जो मादो रखनि, हिक ॿिए सां मोहबत कंदा, भाईचारो कंदा, पंहिंजे ॿिए भाउ जो दर्द महसूसु कंदा त तॾहिं हिननि खे कामयाबी मिलंदी। सही सही। तो मुंहिंजो 30 साल दौर सजराणी क़ौम जी ख़िदमत जो रहियो आहे। सही। उन जो मुंहिंजो इहो ई दर्स आहे त पहिरियों त पंहिंजे ॿारनि खे तालीम सही सही ऐं मुनाफ़िक़त खे छॾियो, सही सही, सचाई ते अचो। सही। मुनाफ़िक़ खे अलाह पसंदि नथो करे, मुनाफ़िक़ ते अलाह सां लानत विधी आहे। सही। सचाई ते अचो, सची राह वठो, अलाह जी राह वठो, पाण में मोहबत ऐं इताद कयो। सोब सचाई जी आहे। हा, सोब सचाई जी आहे। आख़िर कम अलाह दे पाण में अगरि इताद तव्हांजो आहे त तव्हांजी अॻिते हली फलाह ऐं बहबूद थींदी, कामयाबी तव्हांजी कॾहिं बि रुकी न सघे थी। सही। त अलाह तबारक व तआला तव्हांखे सुठी राह ते आणे, सुठो इंसान बणे, सुठो मुस्लमान बणाए, सुठो पाकिस्तानी बणाए। वॾी महिरबानी सरदार नूरुद्दीन संजाणी साहिब। सिंधनि जे लाइ तव्हां चओ था त सिंध त मुंहिंजी जान आहे, मां उन कल्चर उन मिटी में पैदा थियल आहियां। सही। इन करे मूंखे सिंध सां बि प्यारु आहे। सही। मूं वटि बेसिकली मुंहिंजा सजराणी जेके आहिनि जनूबी पंजाब में भरियो पियो पूरो, बल्कि KPK में मुंहिंजा सजराणी आहिनि, डेरा इस्माइल खान में, बनू में, ऐं पूरे पंजाब में सजराणी मुंहिंजा आहिनि, पूरे पाकिस्तान में। सभिनी खे साईं ख़ुशि रखे। सभिनी सां मां आहियां, सभिनी सां गॾु आहियां, मां सभिनी वटि अचा वञा थो पियो। मुंहिंजो पंजाब सां ऐं सिंध सां त मुंहिंजो हे राब्तो जेको आहे तमामु घणो मज़बूत आहे। इंशाल्लाह इहो बरक़रार रहंदो। वॾी महिरबानी साईं सरदार साहिबु तव्हांजी। तुफ़ैल ख़ान संजराणी साहिबु, तव्हांजो मैसेज त कलाम में ई हूंदो, लेकिन सुठो मैसेज हूंदो। तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो। ऐं मुहर्रम साईं तव्हांजी वॾी महिरबानी। सुबुह जो उथारियो आहे तव्हांजी। इहो सम्झा थो जेकी दिलि में तव्हां चओ था, सुबुह जो तव्हां ॻाल्हायो आहे तव्हांजो सही रियाज़ थी वियो न तव्हांजो। सो अॼोको प्रोग्राम हिते खिल भोग में, मस्ती मज़ाक में ऐं मुर्क चेहरनि ते सजाए मोकिलायूं था तव्हां खां। तव्हां पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अॼु असांजे सिंध जे हिकिड़े ख़ूबसूरत लेखक, शाइर, अदीब, महिराण जूं मुर्कूं जे एडिटर, असांजे प्यारे दोस्त मासूम मुस्तफ़ा कुंबर साहिब जो जनम ॾींहुं बि आहे। यको यादगिरी हुई, पर आख़िर में वरी यादगिरी अची वई। उनखे जनम ॾींहं जूं तमामु घणियूं वाधायूं। शाला सदाईं सरो हुजे, शाला सदाईं कामयाबी, कामरानी, उनजो नसीबु हुजे, मुक़दर हुजे। हिते वठूं था तव्हां खां इजाज़त। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। आख़िर में तुफ़ैल ख़ान संजराणी जी आवाज़ में हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधंदासीं। सो तव्हां आख़िरी कलाम ताईं असां जुड़ियल रहंदो, असांखे ख़बर आहे। सो जिए लतीफ़, जिए मिठी ॿोली, अल्लाह वाही। जी साईं। जी मौला अली जई सरकार नहीं, सोने मोहम्मद जई दरबार नहीं। जिन्हां पंज तन नाल प्यार नहीं, उन्हां दे कलमे दा एतबार नहीं। सोहना लगदे, सोहना लगदे, सोहना लगदे अली वाला, प्यारा लगदे अली वाला, सोहना लगदे अली वाला, प्यारा लगदे अली वाला। किसे भी मैदान विचों जा सुन ले, सुन ले, सुन ले, नहीं ओ भजदा अली वाला, सोहना लगदे अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला।
शहबाज नु आया तेवर बदले लाल सोने दे जोश शहबाज नु आया बोतला किथे तू हुणे आजा 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 तेकू सददे सेवण वाला तेकू सददे अली वाला तेकू सददे सेवण वाला तेकू सददे अली वाला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला जुर्रत कीती सैयद विच तारीख दे जा गई बंदियां दे विच एक बंदे दी इंज दी शामत आ गई मारा मार के नारा मार के दसिया 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 इंज गजदे अली वाला इंज गजदे अली वाला लगदे अली वाला प्यारा लगदे अली वाला मैं लाल अली दा प्यारा मेरा नाना कमली वाला हसन अब्बास वीर ने मेरे मैं करमा वाला चढ़ के मोड़िया ते हुसैन बोले नाना इंज सजदे अली वाला इंज सजदे अली वाला सोहना लगदे अली वाला प्यारा लगदे अली वाला किसी भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले नहीं ओ भजदा अली वाला सोहना लगदे ओ सोहना लगदे ओ प्यारा लगदे अली वाला सोहना लगदे अली वाला सुबह सुबह जो पखी अखेर माउड रे थो हरी नारी रबखे संभाले निकरे थो हिन सरजमीन सिंध ते जिए सजो घरे थो खुशहाली है अमन जो पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध